कदह फूलन में टिड़दासी, कदह फूलन में टिड़दासी, कदह त मिलंदासी, कदह त मिलंदासी, ओ कदह। ऐं शहरयार लाइ छा सोचियो अथव? मुझे एक जेल जो दोस्त आ जंहिंजा इस्लामाबाद ताईं वास्ता आहिनि, पाण ई शहरयार जा गोॾा खुपंदा। लीडर तो थे ख्वाब थोड़े से रेस थी आजा भाभी तो लेटर हले वन कराची सिकंदर के हले गोली वञो ॾिसो केरु आहे, वञो। बिहार मुखे मारे को जेको वणे सो वणी कजाए, छो मुखे जीअरे मारणे कढ पइजी वयो आहे? वरी छा थियो अमा? वरी दिलदार सां मिल थी वयो आहे। अमा चवे त घर अचा, चवे त वञी बर वसाया। ई मां जे दुख जो इलाज तो करी। जी जी अम्मा जी जी, हू मुझे भाउ जो कातिल आहे। हकल करे मूंसां विढ़ण अचे त मां भाॼी वञा? हा न, हू आहे छा झिरकी जाटे जी महिमान। मां काॾे वञा, किथां आणा चैन सुकून? न नाराज छो थींदस? अचण में देर थियण जे करे मता नाराज हुजी? न दिलदार, मां सख्त परेशान आया। छो? मुते मुंशी कुतन जी बच कराई। मुंशी बच कराई? हाँ, बाबा रेस सां ॻाल्हाइण विया तो मोटियो ई न आहे। फरीद संदस पोयां वयो आ, उहो भी यको गुमा। अमीर धमकी ॾेई विया। मां त परेशानी जी तलवार हथां भांगा भांगा थी वई आहियां। कुछ भी न थींदो तोखे सदोरी, बाकी मां सभिनि सां निभरा थो। हींअर तूं वञ, मां घर में अकेली आहियां। बस तूं ॿियो कुछ न कर, सिर्फ बाबा सां मिल ऐं रिश्तो तय कर। शादी न कंदे, बाकी पांजे मुंह हथे पवंदे, है न? हाजी मार मार मुखे कोई शद हथे पवण खां त मुखे कोई शद। अम्मा अम्मा ने के चौथ ता वञे, चवे से त हाली वञे, न त ने गतरा केर न मिले सघंदो। इन पहाड़ में सिलसिलो पर पागल चढ़ियो आहे, चवे से त वञे। वञा थी। हाँ, हाणे जो को छापो लगे ऐं जन्नत घर में होजे त पंहिंजो फडो पंहिंजी गीचीअ में पवे। जवान चे जाद सां मोकिलिया। अम्मा शक न कर मूंते, अञा अखिन में दीदा आहे। आहिनि बाठे जे लाइक़, तॾहिं चवंदा आहिनि त औरत जो अकुलु होई खुड़ीअ में। इहो तो जड़न मर्दन ठायो आ, न त कोड़ी जाने कम ठाइण न की ठाइण। हा, कोड़ी जेड़ी अकाबर के तो इहे चई, चीनी चिपरा चवे छा थी, फतू जी खबर न थई त फतू त फडो, न त जडे जो जडो। छड बाबा, हाणे इहो सोच त फराज के मुंह कीअं ॾींदे? फराज कुछ भी ना आहे फतूअ जे अॻियां। हींअर नबू फ़कीर सां फ़ैसिलो आहे, फ़ैसिलो छॾाए जां त पोइ हलूं था थाणे। हली बयान ॾे त फराज अगवा कयो, हींअर जान छॾाए हिते पहुती आहियां। ठीकु आहे बाबा। इजू काॾे वियो? ईंदो हूंदो। चङो, मां वञा थो, जे अचे त चेस जल्दी फ़ैसिले ते अचे। पढ़ोकारो इल्म घुराए जिन्हनि खे त का फतेह थी। खबर न थी, खबर हूंदे बि चई थो। कहिड़ी ख़बर फ़कीर साईं? किथे कारो इल्म, किथे जिन बदल, बस मिड़े ओतारो आबाद कयो पेट पैदा पर। कुछ त पढ़ फ़कीर साईं त छुटकारो थी। पढ़ूंगा दिल ही दिल में, नसर मिन अल्लाह फतल करे। ये जेको वड़ी तो पढ़, कुछ त पढ़ त जान छुटे। वेहो बाबा वेहो। फैसलो नबू फ़कीर ऐं फतूअ जे विच में त पोइ हेतिरा माण्हू गॾु छो थिया आहिनि ॿार? किबला असां वटि ईअं थींदो आहे, ॿई धुरूं पंहिंजी ताक़त ऐं तरफ़दारी जो मुज़ाहिरो कंदे फ़ैसिले में घणे खां घणा माण्हू आणींदा आहिनि ऐं ॿई धुरूं हिक ॿिए खे महसूस कंदियूं त असांजी बिरादरी या धुर घणी आहे, अकेला न आहियूं। फ़ाइदो छा? ॻाल्हाइण लाइ ॿ काफ़ी आहिनि। ख़बर बि अथव किबला त हिकिड़ा ॻाल्हाईंदा आहिनि त ॿिया अंगड़ा विझंदा आहिनि ऐं टेक ॾींदा आहिनि। मूंखे इहो पसंदि न आहे। बसि एॾा नबू
एड़ा फतू ॻाल्हाईंदो जी तव्हांखे वणे। फतू न पोतो आ छा? जी किबला देर कई अथसि अचे त ॾिसूं अटकल सां। किबला अवां वांदा आयो छा जो वेही इंतज़ार कयोसि? हा हुन सरदार अहमद ख़ान संदसि ई फ़ैसिले लाइ घुरायो आहे। मूंखे होॾां बि वञिणो आहे। रैसा अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। हाणे हेॾे फतू फ़ैसिलो तूं कंदे या मां? तव्हां किबला। न तूं फ़ैसिलो कर। तोखे पग थो बदिलायां। मूंखे पग ॿधल आहे किबला। हाणे माठ कर त लाहे न या पटकी। पैसा फ़ैसिले लाइ घुराए थी या बेइज़तीअ लाइ? असांजी बेइज़ती न कर। असीं आहियूं हाथी मार। असांजी तो बेइज़ती करी। बारा जी बाबल या बंदूक ॾे त हिनखे ॿुधायां मुंहिंजे ओताक में ॻाल्हाइण जा आदाब छा हूंदा आहिनि। हा ही वठो किबला। बाबा साईं हिन मस्त मलंग जी ॻाल्हि दिलि में था कयो। मामा असां मस्त मलंग न आहियूं। असां आहियूं हाथी मार। असांखे मस्त मलंग थो चई। बाबल मां माफ़ी थो वठां देर अचण जी बि ऐं हिन मस्त मलंग जी बि। सम्झा हिन बेवकूफ़ खे त उज़वान उखेड़े छॾियासि। तमीज़ विझाए वेठो आहे। किबला इहो हिननि जो कमु आहे। वाह जो यारी थो निभाए यार टारण बजाए ॿारण में पूरो आहीं। कुछ रहम कर बाबा कुछ रहम कर। नादान ॿुधा छा मसलो आहे तुंहिंजो नबू फ़कीर सां? रैस सॼी हक़ीक़त तुंहिंजे अॻियां आहे। ईंदो रहियो आहियां। नबू फ़कीर त वधीक लाइ जेको इंसाफ़ कयो सरदार। तूं ॿुधा नबू फ़कीर? रईस फ़कीर सां फिटाइण पंहिंजो सिर विञाइण। मां फ़कीर अलाह लोक माण्हू छो फतूअ खे मारींदुसि? साईं इन्हनि सभिनीनि इल्ज़ामनि जे लाइ फतू वटि शायदि आहे। बाबा साईं नबू फ़कीर साख खणी चवे त हिन मूंखे धक न आया आहिनि या त शायदि रस्ते इहो साबित करे त मां ग़लति आहियां। साईं मां साख खणंदुसि। फ़कीर साईं साख खणंदे? चुप कर सिर बचाइणो आहे। सुस पुस छॾियो ऐं फ़ैसिलो ॿुधो। जेकॾहिं नबू फ़कीर साख खणे थो त फतूअ ते 10,000 ॾंड पुलिस जो ख़र्च ऐं ओताक जो ख़र्च भरणो पवंदो। ऐं जे नबू साख नथो खणे त पोइ नबूअ ते 20,000 ॾंड ऐं ॿियो ख़र्च खणणो पवंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। जेको फ़ैसिलो न मञींदो न मां हुनखे फ़ैसिलो मञाइण ॾियां। नाहे विड़ियो शहरयार न ई वरी हुननि जे माण्हुनि मारियो आहे। तूं अरबुल ज़िद छो थी करे सदोरी? बाबा लिकाए थो। लिकाईंदुसि छो? मूंखे लॻे थो त मूंखे हक़ीक़त नथो ॿुधाए बाबा। सम्झे छो नथी सदोरी? मां शहरयार ॾांहुं न वियो आहियां। बागरां वियोसि। अमीर जे माण्हुनि पकड़े तशदुद कयो आहे। अॻु में बि अगवा कई। तोखे त ख़बर आहे। बाबा मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त तूं डिॼी वियो आहे हिसजी वियो आहे शहरयार ख़ान खां। हा डिॼी वियो आहियां हिसजी वियो आहियां पर शहरयार खां न। बाक़ी कंहिंखां पंहिंजी हयातीअ खां न। मूंखे पंहिंजी हयाती परवाह न आहे पर मूंखे तुंहिंजी परवाह आहे। तुंहिंजी इज़त अज़मत लाइ ड्रिजां थो। तूं मुंहिंजी कमज़ोरी आहीं। शहर गाई मुंहिंजी जेको न तो ते हथ रखे थो ऐं मेरी नज़र विझे थो त डिॼी वञा थो हिसजी वञा थो। बाबा बाबा कमज़ोर न थी हीणो न थी। न हीणो न कमज़ोर। हिननि हथनि में ऐं हिननि ॿाहुनि में अञा ताईं बल आहे। परेशानियुनि ऐं दुश्मननि जा पहाड़ ड्राए सघां थो पर तुंहिंजी सूरत में कमज़ोरी शिरकाए छॾे थी। तुंहिंजो ॿार लाहे अमीर सां मुंशीअ सां ॿार सां ऐं शहरयार सां पोइ निबरंदुसि। तूं शींहं कुले चढ़ी वई त मूंखे का बि परवाह न रहंदी। पर बाबा दिलदार मूं बि इहो ई सोचियो आहे। अॼु सणस तय कयांसि थो। मां पाण हली आहियां तय करण। चाचा तूं छो थो अची? नेठ तो के मौत केने आवा मुंडे। बाबा हिन पलीत कुनम पंहिंजे हथ न रंगे। ही खून कंदो? असीं आहियूं लीडर सभ पुराणा। असांजो खून कंदो? नक न नासूं विच ॿ खासूं। निकोरे ता बेहई जी बि का हद थींदी आहे। तुझी बेहई जो को शइ ई न आहे। मूंखे बि हथियार आहे पर अॼु हथ न खणंदुसि। मूंखे हिकु अहम कम सां शहर वञिणो आहे। वापसीअ में काके सचल जी क़बर हिन थले ते मां तूं ॿई मुजावर। बकवास बंद कर। हले वन बिना देर न त भुली छॾींदो आहे। तोखे चाचो बि न करे छॾींदो आहियां छो जो तूं सौरो आहे
ऐं तोखे ज़िंदा भी सिर्फ इन लाइ छॾियो अथमि न त असीं आहियूं लीडर सो बि पुराणा उॾरी वञे अठे आसमान ते बस त ॿुधाए त कीअं उॾाइबो आहे बाबा शाद तोखे मुंहिंजी इज़त जो कसम आहे तूं मुंहिंजी इज़त आहे शहर मां मोटी चा हिन पोड़े खे हुन पार मारे बाबा बाबा शाद हिन वक़्तु मुड़ी वञ बाबा सदोरी हिनखे ॾिसंदे ई मुंहिंजो अंदर पर त देगड़ो पइजी थो वञे कम ज़रफ़ तूं केरु थींदो आहे कम ज़रफ़ सॾण वारो मूंखे बंदि करे अखियूं अखियूं बंदि कर मतां गोली लॻण खां अॻु में ई दप में साह वञई बंदि कर मां तुंहिंजी गोली खे हथ विझां हलाए त ॾिसो न कोन थो हलायां जेके 2-3 ॾींहं नसीब में चोगो अथई चुके वठ ॾिसंदुसि डॉक्टर के दिखारे हैं जी अदा थाने ते वहे जा हाँ छो कानूनी तरह वञणो हो न किए कानूनी तरह वञणो डॉक्टर थाने जी रिपोर्ट का सवाइ इलाज कयो पे ना ओए मेडिकल सर्टिफिकेट तो पुजाइणो हो न इहो छा थींदो आहे डॉक्टर जो सर्टिफिकेट ऐं पोइ थाने वारनि फरियाद लाइ चयो हूंदई हाँ एनसी कटराए छॾियमि कंहिंजे खिलाफ़ नामालूम माण्हुनि खिलाफ़ नामालूम माण्हुनि खिलाफ़ छो मालूम पे त न आहिनि न मुंहिंजो मतिलबु हो त एनसी बि न कटराई हा दिलदार कानूनी तरह जान छॾाइणी हुई ठहियो भला कॾ में वञी पए एनसी हाज़िरी पाणी प्यार जी अदा अदा मिहार खिलाफ लिख रहा है ना फरियाद छो लिख रहा सा बचाएस थी मां कमजोर आहियां जो फरियाद कयां सा कुकियूं चिरे छॾींदो सां से तू कुछ भी न करे सघंदे मिहार खे मिहार तो खां ज़ोर आ मटगत त ॾियां न तोखे वरी मोह वारी कुहाड़ी कलाबाज़ी बि थी वचंदी अदा गलत तो समझे तू मां त चाहियां थी त इन मिहार खे मत अचे पर तू मत न ॾेई सघंदे मिहार खे अॼु सचल सां आख़िरी भेरो ॻाल्हाए माइटी तय कंदुसि ऐं पोइ आजो थी न मेहुअ खे ॾिसंदुसि सचल सां हा ॾे वठि कंदुसि